सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद जीअं त सुना घणनि ॾींहंनि खां पोइ वरी तव्हां ॾियारो पेश थिया आहियूं। तव्हांजी ख़िदमत में ॻाल्हियूं ॿ टे अर्ज़ु कंदासीं, अलाह कंदो पसंदि ईंदियूं। सुना हीअ कहाणी आहे त अखियुनि ॾिठीअ जो वीचार। अखियुनि ॾिठीअ ते बि तकड़ि करे नतीजो कोन कढिबो आहे, वीचार कबो आहे। हिकिड़ो बादशाह हुयो, पोइ बंगले में वेठो हुयो, उतां फ़क़ीर हिकिड़े गुज़र थियो। फ़क़ीर खे चई, फ़क़ीर अहिड़ी ॻाल्हि का ॿुधाए वञ जंहिंमें नसीहत हुजे ऐं मुंहिंजी भलाई हुजे, चङाई हुजे। फ़क़ीर चयसि हा। फ़क़ीर चयो हिकु त बाबा वाड़े खे ढकिजां ऐं ॿियो अखियुनि ॾिठीअ जो वीचार कजां। उघाड़े ढकण जो मक़सदु इहो आहे त का बि कंहिंजी ख़बर हुजे त या पाण वटि रखिजां, ॿिए खे ॿुधाइजां न, माना कंहिंजी ॻाल्हि उघाड़जां न, ऐं अखियुनि ॾिठीअ जो वीचार कजां। सुना फ़क़ीर वेंदो रहियो। बादशाह जो हिकिड़ो नौकर हूंदो, नंढड़े लाइ जो नौकर बीहारियो हुअईं। हाज़िरी नौकर हुउसि, कमिरो धमिरे में हंधु बंदि उहो विछाइण या मानी टुकुर ॾियणु, जीअं थींदो हाज़िरी नौकर वॾनि माण्हुनि जो। पोइ हिननि वटि अॼु नंढो सुभाणे वॾो 10-15 साल थी वियसि, नींगर वॾो थी वियो, जवान थी वियो, सॻो सुहिणो मतारो हर शइ हुयो, बादशाह जे घर में पलियो हुयो। पोइ हे हंधु विछाइण वियो, हिन में ॻाल्हि आई त अॼु ताईं बादशाह जे बिस्तरे ते कोन सुम्ही ॾिठो आहियां, तो अॼु भला थोरो सुम्ही ॾिसां त मज़ो आहे। हे सुना बादशाह जी पलंग ते जो दरवेश सुतो त हिन खे निंड वठी वई। निंड जीअं वठी वियसि, हेॾो आई बादशाह जी घरवारी राणी, ॾिठई त हे त निंड पियो आहे। उन दिलि में ख़्यालु कयो त नंढे लाइ असां वटि वॾो थियो आहे, बचो करे पालियो आहे, भला ख़ैरु आहे, सुतो पियो आहे। पासो ॾेई उहो बि सुम्ही पई, ॿई सुता पिया, राणीअ खे बि निंड वठी वई। हेॾो वञो बादशाह देर मदार मोटियो, ॾिठई त वञ भेणा, हे त ॿई सुता पिया आहिनि। बादशाह खे गुस्सो चढ़ी वियो, देरि न कयईं, तलवार खणी कढियईं। अञा तलवार भरायईं त हिनखे फ़क़ीर जी ॻाल्हि यादि अची त अखियुनि ॾिठीअ जो वीचार, चई त इहो ई आहे वीचार करूं। भला लिकी थो बीहां दर में, मूंखां ॾाढा त कोन्हनि, हे त निंड पिया न, उथनि ॾिसां छा था कनि, उन खां पोइ मारण में मूंखे देरि त कोन थींदी। अदा बादशाह अकुलमंदी ऐं कमु वठी दरवाज़े जे ॿाहिरां बीह रहियो। ॾिठई पे कलाकु हिकिड़ो, ॿियो कलाकु ॿ गुज़री वियो, हो निंड पिया ऐं ओचितो थी छोकिरे खे संभाल थिए। संभाल जीअं थियो, छोकिरो त रांभड़नि में शुरू थी वियो, राणीअ खे पेरनि में चंबड़ी पियो। राणी बि उथी पई, चयसि भाउ छा आहे, छा आहे? चयसि मूंखे ग़लतीअ जी माफ़ी, मां जेको आहे हीअं सुम्ही पियो। हुन चयो भाउ का बि ॻाल्हि कोन्हे, तूं मुंहिंजो बचो आहीं, नंढे लाइ तूं असां वटि रहियो आहीं, पलियो आहीं, अहिड़ी त का बि ॻाल्हि कोन्हे, का ख़ैरु आहे, अहिड़ी वॾी ॻाल्हि कोन्हे, हो पेरनि तां थिएसि कोन, तूं मुंहिंजी अम्मा आहीं, माउ आहीं, हीअं ई। बादशाह जो ॾिठो त बादशाह जा त वाइसर ई फिरी विया, त वञ भेणा, जे मारे विझां त मां त ज़ुल्म करे छॾियां। त सुणा इहो थींदो आहे अखियुनि ॾिठीअ जो वीचार। तकड़ि करे को बि कंहिं बि ॻाल्हि जो नतीजो न कढिजे, उहो अखियुनि सां का बि ॾिसिजे ॻाल्हि, वरी उनखे पढ़णिजे, वरी उन ते तवजो कजे, वरी उनजी जांचा ॻोल्हा कजे, अखियुनि ॾिठीअ जो वीचार कजे। सुना या तव्हांजी ॻाल्हि नसीहत भरी आॾो कईसीं, हाणे अलाह कंदो पसंदि ईंदव। पसंदि आई हुजे त हिन चैनल ते वरी बि ॿुधाईंदा रहिजो, अहिड़ियूं ॻाल्हियूं असां मोकिलींदा रहंदासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद।